जी बिल्कुल नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं सेवण शरीफ जी यूनियन काउंसिल चन्ना जे ॻोठ शेर खान सोलंगी में, जिते वर्ल्ड बैंक ऐं सिंध हुकूमत तरफ़ां ॿोॾ मुतासिरनि जे घरनि जी तामीरात ऐं बहालीअ जे लाइ जेको प्रोग्राम हलायो ऐं जेका रक़म मुख़्तस कई वई। यूनियन काउंसिल चन्ना जे ॻोठ शेर खान सोलंगी में हिन महिल ताईं 80% माण्हुनि खे जेको आहे वर्ल्ड बैंक ऐं सिंध हुकूमत तरफ़ां जेका घरनि जी तामीरात जे लाइ रक़म मुख़्तस कई, उहा रक़म मिली वई आहे। 80% माण्हुनि जेको आहे हिन ॻोठ में पंहिंजी घरनि जी तामीरात जेको आहे मुकमल करे छॾी आहे। इन हवाले सां असां सां ॻोठाणा मौजूदु आहिनि। असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वर्ल्ड बैंक तरफ़ां ऐं सिंध हुकूमत तरफ़ां हीउ जेको प्रोग्राम कयो वियो ऐं घरनि जी जेका तव्हां तामीरात कई आहे, इन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। अचो त ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हू छा था चवनि। इन्हनि असांखे पंहिंजे माना महफ़ूज़ घर ॾिना, पंहिंजे VIP घर, सुठो घर। असांखे कॾहिं सोच बि न हुई त असां अहिड़ो घर ठाराए सघंदासीं। मुंहिंजो बि आयो आहे नालो, काफ़ी ॻोठारनि जा बि आया आहिनि। सभिनी खे ॻोठ शेर खान सोलंगी में सभिनी खे घर मिलिया आहिनि काफ़ी। उहे सभु अहिड़ा ई पका घर असां कॾहिं सोचो बि न हो त अहिड़ा घर असांखे मिलंदा। असां हींअर पंहिंजे बच्चनि सां पंहिंजे घरनि में महफ़ूज़ वेठा आहियूं। असांखे कंहिं क़िस्म जो डपु न आहे हींअर। अदा असांखे त ॾाढी ख़ुशकिस्मत आहे। हूअं असांजो असांखे पका घर सिंध हुकूमत असांखे ठाहे ॾिना। असां महिरबानी, असांजा त घर सफ़ा ड्रही विया। असांखे एतिरी हुई ई कोन त असांखे पका घर ठही मिलंदा। असांजा बचड़ा ॾाढा दरपदर हुआ, असांजा सुठा घर ठही मिलिया आहिनि। हींअर असां ॾाढा ख़ुशि आहियूं। सिंध हुकूमत जा असीं शुक्रगुज़ारूं जो असांखे पका घर ठाहे ॾिना। महिरबानी उन्हनि जी जंहिं असांखे घर ठाराए ॾिना। पहिरियों असां बोर्ड में सभु घर लुड़ी विया, कुझु बि असांजो कोन बचियो, सभु कुझु माना वियो हलियो। हींअर महिरबानी उन्हनि जी जंहिं असांखे घर ठाराए ॾिना आहिनि ऐं सभु किस्तूं मिली विया आहिनि। पर अञा हिकिड़ीअ मां रहियल आहिनि, 75,000 मां माना पैसा रहियल आहिनि। अञा कमिरो त एतिरो पूरो थियो आहे, पर अञा जेको अंदरां त सभु कुझु रहियल अथसि। माना फर्श वर्श अञा कोन बदिरायो अथऊं, जेको असां रहियल आहिनि त उन मारी उहो कंदासीं। बाक़ी महिरबानी उन्हनि जी जंहिं ठाराए ॾिनो असांखे। मुंहिंजो नालो ज़ऊर अहमद आहे, ॻोठ शेर खान सोलंगी आहे। वर्ल्ड बैंक वारनि जा थोरा आहिनि, सिंध बैंक वारनि जा थोरा आहिनि। असांखे अहिड़ा पका घर ॾिनऊं, असां कॾहिं सोचियो बि न थी। इहा हुननि जी भलाई आहे, असां थोरो कयूं, असांखे जो सियारे में असांखे बचायूं। का 3 मिलियूं किबला टिनि में नथो ठहे, पोइ बसि टेकूं सेकूं ॾेई पोइ मिड़ई कमु करे था वञूं। लो नथो थिए साईं। पोइ मज़ूरी बि पाण था कयूं, ॿचड़ा वठी मज़ूरी था कयूं, बाक़ी हूअं पूरी नथी पई। अॻियां हींअर प्लेस्टर रहे पियो आहे, विच में रहे पियो आहे, उनखे पैसो हुजे त करायूं। अला मालिका शुक्रगुज़ार आहियूं। सिंध बैंक वर्ल्ड बैंक वारनि जा थोरा आहिनि, सियारे में असांखे बचायूं। त सिंध बैंक जा ऐं वर्ल्ड बैंक जा सिंध गवर्नमेंट जा असां खुले आसमान हेठि वेठा हुआसीं। असांखे 2 किस्तूं मिलियूं आहिनि, जंहिंमें असांजो घरड़ो ठही वियो आहे। असां महिरबानी आहे वर्ल्ड बैंक जी, सिंध बैंक जी, न्याय थोराए अथऊं असां। असांखे सभ खां भलो लॻो। असां ग़रीब माण्हू आहियूं, सदाईं माना ॿोॾ में ॿुॾंदा वञूं था, मज़ूर आहियूं, पेट था खाऊं, जेको सो कमाए। ही हुननि जी महिरबानी आहे, वर्ल्ड बैंक वारनि जी, सिंध गवर्नमेंट जी, उन्हनि जी महिरबानी आहे जेको हीअ असांखे झुगड़ो ठाहे ॾिनो। असांजे लाइ तमामु भलो आहे। असां मिसकिन माण्हू आहियूं, जेको रोज़ी था कयूं उहो पेट था खाऊं। साईं ही कुझु हिन में असां पोइ किस्त में माना असां कुझु पाण मिड़ई पट सट करे प्लेस्टर वग़ैरह ॿियो टियों इन में खोटी थी। अञा दर दरियूं रहियल आहिनि। टोटल असांखे मिलिया आहिनि 2,75,000 बसि। ॿुधी, इहे हुननि जूं महिरबानी, हुन जेको असांजे मथां थोरो कयूं, अहिड़ो झुगो असांखे ठाहे ॾिनो, इहे वधि हुननि जी महिरबानी। हाँ जी बिल्कुल, जीअं त तव्हां सेवण शरीफ जी यूनियन काउंसिल चन्ना जे ॻोठ शेर खान सोलंगी जे रहवासियुनि जा वीचार ॿुधा, संदन ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन इहो ई चवणु आहे त वर्ल्ड बैंक ऐं सिंध हुकूमत तरफ़ां जेको घरनि जी तामीरात जे लाइ प्रोग्राम ॾिनो वियो, उन प्रोग्राम खे असीं सारायूं था। वधीक जेकब न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे ॻोठाणनि जो इहो चवणु आहे त घर ठाहिण खां पोइ असां इहो न सोचियोसीं त असां अहिड़नि पकनि घरनि में जेको आहे रही सघंदासीं। त वधीक हुननि हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त अहिड़ा ॿिया बि प्रोग्राम जेको आहे ग़रीब मिसकिन माण्हुनि जे लाइ आंदा वञनि, ताकी जीअं ग़रीब मिसकिन बेवस ऐं बेपोच माण्हुनि जी जेको आहे सहायता थींदी रहे। कैमरामैन टीम सां गॾु शकील अहमद चन्ना, जेकब न्यूज़, सेवण शरीफ।